अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। असां ॾिसूं था जेके मुस्लमान आहिनि, टे शयूं आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरी ॼाणणु। त ॼाणनि त इस्लाम छा आहे ऐं ईमान छा आहे ऐं अहसान छा आहे। त इन ॻाल्हियुनि जे जवाब में सुवालु इहो आहे, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम वारी हदीस जेका आहे, हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जे मार्फत मिली आहे असांखे, पहुती आहे। उन में रसूल पाक साहिब हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पुछे थो इस्लाम छा आहे, जवाबु ॾिनऊं हीअ आहे, ईमान छा आहे हीअ आहे, अहसान छा आहे हीअ आहे। हाणे इहे थियूं ज़रूरी शयूं जेके मुस्लमान मोमिन खे मालूम हुअणु घुरिजनि। पोइ पाण पढ़ंदासूं इहा हदीस जिब्राईल अलैहिस्सलाम जी। पर ॿी हिकिड़ी लेवल आहे जंहिं ते इंटरनेशनल या इंटर रिलीजियन सोसाइटी में ॿियनि माण्हुनि ॿियनि मज़हबनि सां बि तालुक़ु वास्तो रखणु ऐं क़ुर शरीफ़ जे लिहाज़ खां त इस्लाम छा आहे, मतिलबु कीअं उभरियो आहे, कहिड़े नमूने सां। त उन में ॿिया बि के लफ़्ज़ आहिनि, हीअ त थिया टे, त इस्लाम छा आहे, ईमान छा आहे ऐं पंहिंजो अहसान छा आहे, टे शयूं थियूं। पर इन खां सवाइ मीसाक छा आहे, यानी कोविनेंट छा आहे, अहदनामो छा आहे, अहदनामे अतीक़, अहदनामे जदीद जेको चवंदा आहिनि न्यू ओल्ड टेस्टामेंट ऐं न्यू टेस्टामेंट, या जूइश जुदैक टेस्टामेंट ऐं पंहिंजो क्रिश्चन्स जो टेस्टामेंट, असांजो आख़िरी टेस्टामेंट। त उहो टेस्टामेंट छा आहे, मीसाक छा आहे। मीसाक टिनि लेवल ते सम्झ में ईंदो। हिकिड़ो चयो रूहनि सां कयो वियो, त सूरत आराफ़ जे 172 नंबर आयत में आहे, अलस्त बिरब्बिकुम वारी ॻाल्हि, सभिनी रूहनि खां पुछियो वियो त अलस्त बिरब्बिकुम, त आउं तव्हांजो रब आहियां। हुननि चयो त हा तूं रब आहीं। इहा थी ॼण हदीस में इहो क़ुर शरीफ़ जी आयत आहे, या पोइ पढ़ंदासूं जेकर इनशा अलाह वक़्तु मिलियो। हिन खां पोइ नबीअनि अलैहिस्सलाम सां अलाह ताला मीसाक वरितो त नबी जॾहिं ईंदा त तव्हीं तसदीक़ कंदव उन्हनि जी। इहा आयत आहे आल इमरान मंझि, नबीअनि खां वाइदो वरितो हुयो जॾहिं ईंदा। उन लिहाज़ खां सभु जेके नबी हुआ अॻ में तौरात वारा या इंजीलनि वारा, त उन्हनि अलाह ताला सां वाइदो कयो था असीं ॿिया जेके नबी ईंदा असांजे ज़माने में या असांजे ज़माने खां पोइ उन्हनि जी असीं तसदीक़ कंदासूं। ऐं पोइ आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, त उनजी ॼण सभिनी नबियनि अचण जी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे, तसदीक़ बि कई आहे। त इहा ॻाल्हि जेका हिकिड़ी लेवल ते मीसाक छा आहे। ऐं असां सां जेको मीसाक बनी इस्राईल सां मीसाक आहे फलाणे फलाणे हंधनि ते, ऐं असां सां मीसाक जेको हिन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत सां सूरत अहज़ाब में ॼण थियल आहे, या मतिलबु ॿियनि जॻहियुनि ते चयो मीसाक आहे। मीसाक छा आहे, इहो ज़रूरी आहे त माण्हू ॼाणे मीसाक छा, कोविनेंट छा आहे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेका आहे त हीअ जेको किताब जेके लथा आहिनि, तौरात लथो आहे, इंजील लथो आहे, ज़बूर लथो आहे, क़ुर शरीफ़ लथो आहे, त असीं चऊं था त इहो वही आंदो आहे अलाह ताला वटां। वही छा आहे, त वही जी माना सम्झणु ज़रूरी आहे। त उन जी माना खे सम्झण लाइ शूरा मंझि वही जो अचण जी ॻाल्हि आहे, सूरत शूरा जेका 32 नंबर सूरत आहे, या ॿियनि हंधनि ते, त वही छा आहे ऐं पंहिंजो कहिड़े नमूने सां आई आहे। ऐं असां ते जेका वही आई आहे उहा अॻियनि नबियनि ते बि अहिड़े क़िस्म जी उन जी ॻाल्हि जेका सूरत निसा मंझि आहे, त असां हिननि नबियनि ते ऐं ॿियनि ते वही मोकिलियोसीं कहिड़े नमूने सां। त उहो वही जो ॼाण बि ज़रूरी आहे असांखे, त कहिड़े नमूने सां वही लथी आहे। इहा ॻाल्हि हिकु पहिरीं ॻाल्हि थी त मीसाक छा आहे, ॿियो वही छा आहे, यानी रिवलेशन जेका अचे थी अलाह ताला वटि नाज़िल थिए थी, पंहिंजे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खणी अचे थो सभिनी नबियनि ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आदाई जेको क़ुर असां वटि आयो आहे, त इहो थियो वही। उन खां पोइ लफ़्ज़ आहे त शरीयत छा आहे, इहो बि ज़रूरी ॼाणणु आहे। शरीयत जेका आहे शरअ, यानी
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी शरीयत आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आहे। त इहो शरीयत जो ॼाण क़ुर शरीफ़ मंझि इहो ज़रूरियात फलाणे फलाणनि ते शरीयत जी ॻाल्हि कयल आहे। त उहो छा आहे, पोइ इहो शरीयत जो थी वई। हज़रत मूसा जी शरीयत असां ते लागू आहे, हज़रत इब्राहिम जी शरीयत असां ते लागू आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी शरीयत असां ते लागू आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शरीयत असां ते लागू आहे। पर हाणे उहा हिकिड़ी इवोल्यूशनरी प्रोसेस में गुज़री आहे। ऐं अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु अलैकुम इस्लाम दीना। त इहा ॻाल्हि जेका इवोल्यूशनरी प्रोसेस मां शरीयत जो गुज़रणु, इहो जेको आहे तकमील ते पहुतो आहे सूरत माइदा मंझि जेका आहे आयत आहे तुंहिंजो इन मंझि। त हाणे इहो मतिलबु त हिकिड़ो शरीयत छा आहे, शरीयत जी मां उन खां पोइ ॾिसो त ॾींहं जेको आहिनि से बदिलिया आहिनि। हाणे जेके तौरात वारा हुआ उन्हनि जे लाइ मुक़दस ॾींहुं हुयो पंहिंजो छंछरु सम्झो, पंहिंजो वरी आया पंहिंजा यार जेके क्रिस्तान, त पोइ उन्हनि चयो असां वरी वधाए था आचर रखूं, पर असां ते अलाह ताला हुकुम कयो जुमे जो। त हाणे उहो सूरत जुमे मंझि इहा ॻाल्हि जेका आहे, सूरत जुमे में 11 आयतूं आहिनि, पहिरीं 4 आयतूं आहिनि, उन मंझि आहे त हीउ नबी आहे जेको पंहिंजो उमी आहे ऐं जेको मोकिलियो अथऊं, ऐं इहो पंहिंजो हीउ वॾो फज़लु आहे अलाह ताला जो। हीअ ॻाल्हि आहे। उन खां पोइ त हू ख़तमु आहे हुननि जो छाजो तौरात वारनि जो, छो जो उन ते हलनि कोन था, उन करे इहा ॻाल्हि उहा शरीयत ख़तमु आहे उहा ॻाल्हि। ऐं हीउ जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾींहुं जेको आहे हाणे यौमुल जुमा, पोइ हिते या अय्युहल्लज़ीना आमनू पंहिंजो जेको आयत अचे थी त उन में जॾहिं सॾु थिए थो तव्हांखे जुमे जो निमाज़, त जुमे जो ॾींहुं असांजे लाइ ॼण इम्पोर्टेंट थी वञो। त इहा ॻाल्हि इन जुमे जी ॻाल्हि ॾींहं जे बदिलण जी सूरत जुमे मंझि उहा ॼण पढ़णु घुरिबो। त इहो बि ज़रूरियात ॾींहुं कीअं बदिलियो, छंछरु मां आचर थियो, आचर मां जुमो थियो, इहा कहिड़े नमूने सां थियो, उनजो हिकिड़ो प्रोसेस जेको थियो आहे उन जी ॼाण ज़रूरी आहे असांजे आलमनि जे लाइ जेके पंहिंजो इंटर रिलीजन वग़ैरह कंपेरेटिव रिलीजन वग़ैरह पढ़नि था वग़ैरह हुन लाइ ज़रूरी आहे। हुन खां पोइ आहे भला ॾींहुं बि बदिलियो, पर क़िबलो जेको बदिलिजी वियो त इन अवल बैत वुदे लिन्नास जेको आहे सो काबतुल्लाह हो। पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलाम इन काबतुल्लाह पहिरीं मस्जिद इहा हुई, आदम अलैहिस्सलाम ठाही, पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ठाही, पोइ जेको टेंपल ठहियो पंहिंजो हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम, पोइ काफ़ी सालनि खां पोइ उहो क़िबलो ॼण थियो कंहिं ज़माने में। पर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पहिरीं पढ़ंदा हुआ मके में, त मक़ाम इब्राहिम खां मुंहुं करे ऐं पंहिंजो सीरिया ॾे शाम ॾे जेको आहे सो मतिलबु त बैतुल मक़दिस ॾांहुं, इन करे काबतुल्लाह अॻियां ऐं बैतुल मक़दिस अॻियां ईअं निमाज़ पढ़ंदा हुआ। पर पोइ जॾहिं आया मदीने में पोइ अलाह ताला हुकुम कयो क़िबले जे बदिलाइण जो। सयक़ूल सुफ़ा वारियूं जेके आयतूं आहिनि इहे इन मंझि, त इहा ॻाल्हि बि ज़रूरी आहे त क़िबलो छो बदिलियो, ॾींहुं कीअं बदिलियो ऐं छो बदिलियो, क़िबलो छो बदिलियो ऐं कीअं बदिलियो, त इहे ॻाल्हियूं। ऐं ॿी वॾी ॻाल्हि जेका आहे इन मंझि ॼाण ज़रूरी आहे उहा इहा आहे त ख़िलाफ़त छा आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जो अलाह ताला चए थो आउं ठाहियां थो ख़लीफ़ो थो बनायां, ऐं उहो सूरत बक़र मंझि आयो, पोइ हुनजो तफ़सील वरी सूरत आराफ़ में आहे त कीअं पंहिंजो ख़लीफ़ो हुनखे बनायई ऐं पंहिंजो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। ऐं पोइ उन ई सूरत में सूरत आराफ़ मंझि आहे त नूह अलैहिस्सलाम जेको आहे सो मतिलबु त उन जी क़ौम जेका ख़लीफ़ा हुई, ऐं उन खां पोइ आद जी क़ौम ख़लीफ़ा हुई, उन खां पोइ समूद जी क़ौम ख़लीफ़ा हुई। त मतिलबु त हर हिकु ख़िलाफ़त माना हर हिकु इंसानु ख़लीफ़ो आहे, अलाह ताला जी तरफ़ां वाइसर्जेंट आहे, उनखे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पर जेके लीडर आहिनि क़ौम जा उन्हनि ते ख़िलाफ़त आहे, या जेके नबी आहिनि उन्हनि ते। त सूरत साद में जेको आहे सो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अलाह ताला फरमाए थो त आउं तोखे ख़लीफ़ो थो हिन बनायां, ऐं तूं ॾिसजांइ त मुंहिंजे हुकुम मुताबिक़ अमल कजांइ, मथां पंहिंजे ख़्याल जे हवस जे हवा जे मुतलिक़ मतिलबु त भुलिजी पई पंहिंजो ख़्यालु उते में आणी जेको आउं थो हुकुम करियां उहो। त इन करे ख़िलाफ़त छा आहे ऐं उन में असीं कीअं कामयाब विया आहियूं या नाकाम विया आहियूं ऐं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी करण जे लाइ, त इहे ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। कंपेरेटिव रिलीजन वारा जेके माण्हू ॼाणणु चाहींदा भई कीअं ॿियनि रिलीजन सां, क्रिश्चनिटी सां, यहूदियत सां, या बुद्धिज़्म सां, या हिंदुइज़म सां, या फलाणे सां कहिड़े नमूने सां असांजो
ताल्लुक़ आहे त असीं चवंदा त भई सभई अलाह ताला दीन मोकिलिया आहिनि, दीन सभु हिकिड़ो सोर्स आहे उन्हनि जो जंहिं मञा फुटी निकिता आहिनि। पर पोइ उन में जेके तहरीफ़ूं थियूं आहिनि, उन में के एडिशनल ॻाल्हियूं आहिनि, बुत परस्तियूं वग़ैरह थियूं आहिनि, हीअ थियूं आहिनि, पर जेके मॉरल वैल्यूज़ आहिनि, अख़लाक आहिनि, जेके अहकामात, जेके इबादत खे छॾे बाक़ी अख़लाक़ी जेके डीलिंग्स ह्यूमन बींग्स जे विच में जेके आहिनि, उहे सभई साॻिए नमूने जूं आहिनि। सच सच आहे सभिनी मज़हबनि में, कूड़ कूड़ आहे सभिनी मज़हबनि में, अदल इंसाफ़ पंहिंजो अन्याय न्याय जेको आहे सो सभु मतिलबु त सभिनी दीननि मंझि आहे। इन करे इहो असां अलाह ताला मॉरल वैल्यूज़ ऐं एथिकल वैल्यूज़ ऐं इहे रखियूं आहिनि सभिनी मज़हबनि में साॻियूं आहिनि। पर हाणे वर्शिप जो तरीक़ो जेको आहे सो बदिलिजी वियो आहे हर हिक में। असां हीअं था कयूं, असां हू था हीअं था कनि, हीअं था कनि, ऐं के बुत परस्ती था कनि, के अलाह खे पूॼनि था, पर मुख़्तलिफ़ नमूननि सां अंदाज़नि सां इहो। त वरी इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से स्टडी करण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू इहे सभई लफ़्ज़ सम्झे। इन करे असां पोइ इनशा आमीन पोइ पढ़ंदासूं पंहिंजो वरी पोइ इहो हदीस आहे जेका आहे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जी हदीस आहे, त इन में त इस्लाम असांखे छा थो चए। त इन में ॿियूं ॻाल्हियूं ज़ाहिर आहे इस्लाम त घणो ई आहे, पर इन में ख़ासि ख़ुशूसी ॻाल्हियूं जेके इस्लाम ई मतिलबु त इस्लाम छा आहे, मतिलबु त फलाणी फलाणी शयूं करणु आहे, ऐं ईमान छा आहे, हीउ बिलीव करणु, फलाणी ईमान उहे बिलीव करणु आहे, ऐं अहसान छा आहे वग़ैरह। त हाणे इहा ॻाल्हि असीं पोइ ॾिसो पढ़ूं था हिन मंझि इनशा इन हदीस खे ॾिसूं था कीअं थी हले। हाणे हीअ हदीस आहे पंहिंजो असीं ॾिसूं था हिन में लफ़्ज़ पढ़ण में उमर बिन ख़िताब रज़ी अलाह ताला अन्हु रिवायत अस के फरमूदे बैनमा नहनु इंद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं वेठा हुआसीं रसूल वटि ज़ात यौमिन हिकिड़े ॾींहुं, इज़ तला अलैना हिकिड़ो माण्हू आयो, अलैना रजुलिन शदीदिन बयादिन, अच्छा कपिड़ा शदीद अच्छा इस्त्री कयल, इस्त्री त हुई कोन माना में अलाए कीअं अच्छा कपिड़ा हूंदुसि पातल, बयादिन सियाब शदीद साफ़ बिल्कुलु सफ़ा, सवादिल शहर कारा वार, मतिलबु हुन में मिटी मिटी कोन हुई जो संजरी सफ़र करे आयो हूंदो को। ला युरा अलैहि असरु सफ़र, हुनजे चहिरे मञा कपिड़नि मञा को सफ़र जो असरु ज़ाहिर कोन थी थियो। वला यारिफ़हू मिन्ना अहदन, ऐं हिन सां मां को बि उन माण्हूअ खे सुञाणंदो कोन हो, न को मके जो, न को मदीने जो, न को कहिड़ो, असां सुञाणंदा कोन हो केरु। ला यारिफ़हू मिन्ना अहदन हता जलस इल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आयो अची रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची वेठो। पाण ॾिसो कीअं थो वेहे, इहो ॾिसिजो त कीअं थो बयानु करे हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु। जलस इल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअस्नद रुखबतैहि इला रुखबतैहि, पंहिंजा गोॾा जेके आहिनि से रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोॾनि सां मिलाए वेठो। अलाह त हाणे माण्हू ॿिया चवनि भई हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहिड़े नमूने सां तूं वेहे, हीउ केरु माण्हू आहे हेॾी हुजत थो करे हिनजो। त हाणे हीअ हिन मंझि पुछो रखबत हा केरु आहे, वदा कफ़े अला अला ख़िज़ैहि, पंहिंजा हथ जेके आहिनि छा वदा कफ़े अला 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 फ़िज़ैहि, हीअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रान ते मतिलबु त टंग हिते गोॾनि खां अॻिते मथे हथ रखियईं ॿई। वकाल या मोहम्मद, हाणे चए थो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिधा चऊं, हुन चयो या न चयो जिब्रील अलैहिस्सलाम, या मोहम्मद अख़बिरनी अनिल इस्लाम, चए मूंखे ख़बर ॿुधा इस्लाम छा आहे, इस्लाम जी ख़बर ॿुधा मूंखे। हाणे सुवाल थो पुछे उहो माण्हू पियो ॾिसण में अचे, हाणे उहो त अलाए छा। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अल इस्लाम, चए इस्लाम हिन शयुनि में, हाणे पंज शयूं आहिनि। अन तशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह, इहो शहादत ॾींहुं त अलाह पूॼा इबादत जे लाइ को बि कोन्हे सवाइ अलाह जे। व अन मुहम्मदन
रसूलुल्लाह, ऐं इहो शहादत ॾीं त रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आहे अलाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व तुक़ीमु सलात, ऐं निमाज़ क़ाइमु करी। व तूति ज़कात, ऐं ज़कात ॾीं। व तसूम रमज़ान, ऐं रमज़ान जो रोज़ा रखी। व तहुजल बैत, ऐं हज करी बैत जो मतिलबु त बैतुल्लाह जो तहुजल बैत अनिस्तात इलाही सबीला, जेकॾहिं इस्तात रखी थो रस्ते वाट ते पहुचण जी वञण जी। काल सदक़्त, हज़रत जिब्रील सां वासी त हाणे चऊं हिन ख़बर कोन केरु आहे, पर रसूल खां पुछंदो आहे रसूल सां हज़रत उमर खां इहो ख़बर थी कहिड़ो, त हाणे असीं चयूं था असांखे ख़बर आहे त आहे हज़रत जिब्रील सां आहे, त चई सदक़्त, त हसी असां हैरान थियासीं त सुवालु पुछे थो वरी तसदीक बि करे थो। सदक़्त। काल फअजबना लहू यसअलुहु व युसद्दक़ुहु, चए असांखे त हैरानी थी आहे, यानी असांखे थो चए पंहिंजे नाले पर ॿियनि खे बि थी हूंदी त पहिरीं त सुवालु पुछे थो इहो साॻियो शख़्स, वरी तसदीक बि करे थो त हा तुंहिंजो जवाबु सही आहे, यानी तूं पास आहीं, वरी पास बि करे थो ॼण उहो, त चए थो या त अजीब असांखे हैरानी थी हिन ॻाल्हि जी। यसअलु व युसद्दक़ु। काल अख़बरनी, हाणे हुन खां पोइ वरी पुछे थो उहो माण्हू, जेको माण्हू थो ॾिसण में अचे। काल अख़बरनी अनिल ईमान, चए मूंखे ख़बर ॾिए ईमान छा आहे। काल अनतोमिन, चए थो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अनतोमिन बिल्लाह, ते अलाह ते ईमान आणी। व मलाइकतिही, ऐं हुनजे मलाइकनि ते ईमान आणी। व कुतुबिही, ऐं हुनजे किताबनि ते ईमान आणी। व रुसुलिही, ऐं हुनजे रसूलनि ते ईमान आणी। वल यौमिल आख़िर, ऐं आख़िरत यानी बास बदल मौत ते ईमान आणी। व तोमिन बिल क़द्र ख़ैरिही व शरही, ऐं ईमान आणी त क़द्र ऐं तक़दीर जेका आहे ख़ैर ऐं शर सभु अलाह ताला वटां आहे। मिन अलाह ताला, सम्झो ख़ैरिही व शरही अलाह ताला वटां आहे, मतिलबु त मिन अलाह ताला बि चवंदा आहिनि ॿियनि। काल सदक़्त, वरी चई सच थो चईं अलाह त फ़अख़बरनी। काल सदक़्त। काल फ़अख़बरनी अनिल अहसान, पोइ जीअं हल मूंखे ॿुधाए अहसान छा आहे। हाणे अहसान वहसान त हूंदा हसन मज़ा आहे, अहसान माना सुठा कम, भला कम, नेकी जा कम, पर नेकी जा कम छा आहिनि उहे, हसन अहसान छा आहे। काल अहसान इहो आहे अन तअबुदल्लाह कअन्नक तराहु, ईअं इबादत कर अलाह ताला जी जहिड़ो ॼण अलाह खे ॾिसी पियो, यानी अलाह खे मौजूदु सम्झी ॾिसी पियो। फ़इन लम तकुन तराह, जेकॾहिं तूं ॾिसी नथो सघीं त फ़इन्नहू यराक, पोइ त हू तोखे ॾिसे पियो, मतिलबु त जेकॾहिं हू हिकिड़ी लेवल आहे, हीअ ॿी लेवल आहे, हूअ जेकॾहिं लेवल मुमकिन न आहे तुंहिंजे लाइ त हीअ लेवल घटि में घटि रख त तोखे हू ॾिसे पियो, इहो सम्झ तोखे ॾिसे पियो। काल अख़बरनी, हाणे हुन थो चए काल अख़बरनी, उहो जेको पुछण वारो चोथों सुवाल थो पुछे। काल फ़अख़बरनी अन साअत, साअत जी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, यानी क़यामत कॾहिं थींदी। काल मल मसऊल अलाए अनहा बिआलम मिन साइल, चए जेको पुछण वारो आहे, पुछियो जंहिंखां थो वञे हू उनखे वधीक ख़बर कान्हे का, जेको पुछे थो यानी तोखे जेका ख़बर न आहे मूंखे उहा ख़बर न आहे। मल असूल मिन साइल। काल फ़अख़बरनी अन अमारतहा, चए हुन जूं निशानियूं ॿुधा मूंखे। काल अन तलद अमत रबतहा, नौकिरियाणी पंहिंजी मालिकियाणीअ खे ॼणींदी, न नौकिरियाणी छा माना अन तलिदल अमत, नौकिरियाणी पंहिंजी मालिकियाणी खे ॼणींदी, यानी हर का माउ जेका आहे, जेका धीउ ॼमंदसि हर मालिक थी वेठी बीहंदी पंहिंजी, यानी अथॉरिटी वरी धीउ कंदी माउ ते, इहो ॼण थींदो कमु। अंतलिदल अमतु रबतहा व अंतरल हफ़ातल औरातल आलत, ऐं जेके ॾिसंदे जेके पहिरियों उघाड़ा आहिनि रिआ अशाह यततावलून फिल
बुनियान, वॾा वॾा महल बनाईंदा। काल सुमन तलक फलबिस्त मलियन, पोइ उहो माण्हू उथी हलियो वियो, थोरी देरि गुज़री, पोइ सुम काल अली या उमर, पोइ रसूल सां पुछियो हज़रत उमर खां, या उमर अतदरी मन साइल, इहो पुछंदड़, सुवालु पुछंदड़ कहिड़ो, ख़बर अथई? कुल त अलाह रसूल आलम, हज़रत रसूल हज़रत उमर रज़ी अला ताला चयो मूंखे ख़बर, अलाह ताला ई हुनखे रसूल खे ख़बर आहे। काल फ़इन्नहु जिबरील अताकुम युअल्लिमुकुम दीनकुम, जो जिब्राईल अलैहिस्सलाम हो जो तव्हांखे दीन सेखारणु आयो हो, त इहो दीन सिखो। हाणे इहो थी ॼण हदीस जिब्राईल, जंहिंमें टे सुवाल जा जवाब थी विया त इस्लाम छा आहे, ऐं ईमान छा आहे, ऐं पंहिंजो अहसान छा आहे, ऐं चोथीं ॻाल्हि क़यामत जी त ख़बर कोन्हे का, पर हुन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, पोइ हिन में ॿ निशानियूं इहे थी वियूं हलियूं। हाणे इन खां पोइ पाण हीअ जिब्राईल अलैहिस्सलाम जी हदीस पढ़ीसूं। हाणे पोइ वरी अॻिते पढ़ंदासीं इनशा अल्लाह, त पंहिंजो मीसाक जो छा आहे, शरीयत छा आहे, वही छा आहे, ख़िलाफ़त छा आहे, ऐं इहे जेके आहिनि ॾींहुं छो बदिलियो आहे, कीअं बदिलियो आहे, ऐं पंहिंजो जुमो छो थियो आहे छंछरु ऐं आर्तवार खे छॾे, ऐं पंहिंजो क़िबलो छो बदिलियो आहे फलाणे हिन पासे खां हुन पासे, त इहे सभई शयूं जेके आहिनि से ॼाणणु ज़रूरी आहिनि, ऐं ॿारनि खे बि सेखारणु घुरिजनि, ऐं इल्म वारनि माण्हुनि खे बि मालूम हुअणु घुरिजनि, छो जो जॾहिं तव्हांजो मुलाक़ात थींदी जेके ॿियनि दीननि वारा माण्हू आहिनि, त उन सां तव्हां ई ॻाल्हाए सघो, हुननि खे ॿुधाए सघो त भई तव्हांजे दीन में ऐं असांजे दीन में जेके हिकु जहिड़ायूं आहिनि, हीअ जेके आहिनि से हिकु जहिड़ायूं न आहिनि, मतिलबु त हिन में हिते असीं हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहियूं, हिते हिक ॿिए जहिड़ा आहियूं, ऐं पर दीन अलाह ताला वटां आया आहिनि सभई, इहो असांखे मञिणो आहे ॼण, छो जो अलाह ताला क़ुर शरीफ़ में चए थो त सभु मूं रसूल हर ज़माने में हर जॻह ते मूं मोकिलिया आहिनि, छो त इहो नेचुरल बि इहो आहे, अकुल बि इहो थो सम्झे त भई जेकॾहिं अलाह ताला ॼणे मतिलबु त ख़लके कंहिंखे ऐं पोइ छॾे ॾिए त पोइ त ॻाल्हि ठीकु न आहे, ज़रूरु ख़लकींदो त हिदायत वारा बि मोकिलींदो, हुनखे हादी ऐं रसूल ऐं मिनहाज ऐं नबी हुननि खे मोकिलिया अथई सभिनी क़ौमुनि खे, इन करे उहो क़ुर शरीफ़ जा ॻाल्हि साबित आहे। त हाणे इहा ॻाल्हि असांखे मालूम हुअणु घुरिजे। त हाणे हिते असां इहो इनशा अलाह आमीन पोइ वरी हिन ॻाल्हि ते गुफ़्तगू कंदासूं। हाणे त अलाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।